दादू भरसां पिस्टल साफ़ कंदे गोली लॻण सबबि नौजवान ज़ख़्मी थी पियो। शहबाज कॉलोनी में नौजवान अज़ीज़ अहमद मल्हा पिस्टल साफ़ करे रहियो हो त अचानक गोली छुटण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो, जिते खेसि तिबी इमदाद ॾिनी वई। सकरण में पाक फ़ौज जी हिमायत ऐं 9 मई जे वाक़े ख़िलाफ़ NPCIH पारां सूबाई सदर एडवोकेट सिकंदर कीरियो ऐं सूबाई जनरल सेक्रेटरी मोहम्मद यासीन कीरियो जी अॻवानी में फार्म स्टाफ खां रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाणनि जो चवणु हो त पाक फ़ौज मुल्की बक़ा में अहम किरदारु अदा कयो आहे। 9 मई वाक़े में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कंबर में जमात इस्लामी के कारकुनन अमीर सिराजुल हक मथां थियल ख़ुदकुश हमले ख़िलाफ़ हथन में प्ले कार्ड ऐं झंडा खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते मौलाना इम्तियाज़ अहमद भुट्टो, मोहम्मद बुर्डो ऐं ॿियनि मुतालबो कयो त हमले में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। कंबर में शाह लतीफ़ डिग्री कॉलेज जे शागिर्दनि पारां पाक फ़ौज जे हक़ में रैली कढी वई, जंहिंमें लेक्चरारनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में पाक ज़िंदाबाद, ISI ज़िंदाबाद जा नारा हया विया। उन मौके ते प्रोफेसर शहाबुद्दीन गोरी, मोहम्मद मोहसिन मेमण पाक फ़ौज खे बदनाम कंदड़ अंसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो। कोटडेजी में पाक फ़ौज जी हिमायत में सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैली कढी वई। रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शहरनि समेत असिस्टेंट कमिश्नर कोटडेजी दरिया ख़ान चांडियो ख़ुसूसी शिरकत कई। रैली में मौजूद अॻवाननि 9 मई सान्हे जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो।